तुझा मददगार उहे भी तुझे ला काफी आया अल्लाह भी तुझे ला काफी आ तुझा सच्चा गैरतमंद गुलाम भी तुझे ला काफी हिदायत करीमा तने नाज़िल थी जने महबूब मोहम्मद करीम दे प्यारे साहबी हजरत फारूक आज़म कलमो पढ़ो मुझा दोस्त वजीरो मुसलमान बारो उन्हीं तालीम मुसलमान था बेटी उन्हनि में मर्द हा छह उन्हनि में अञा औरतूं हुयूं एतिरे घटि तादाद में कलमे बाण वारा जंहिंमहिल ज़मीन ते आ उन्हीं टाइम ते तलवार खणी हज़रत फारूक आज़म निकिरी पियो आ माण्हू पुछनि था उमिरि काॾे थो वञी जे कलमे खे ख़तम करण थो वञा उमिरि कलमो कीअं ख़तम थींदो उमर फारूक थो फरमाए जॾहिं कलमे पढ़ाइण वारो ई ख़तम थी वेंदो त कलमो ख़ुदि ब ख़ुदि ख़तम थी वेंदो मां हुन दाई इस्लाम बानी इस्लाम खे ख़तम करण थो वञा बनी ज़ोरा कबीले जो को माण्हू मके जी घिटीअ में हज़रत उमर सां मिली वियो हज़रत उमर खे चई तोखे त ताक़त नाहे पर को माईअ जो लाल अञा पैदा ई कोन थियो आहे जेको आमिना जे लाल खे ख़तम करे सघे छो त मुहम्मद करीम जो हामी ऐं नासिर ख़ुदि रब्बुल आलमीन पाण आहे ओ उमर मोहम्मद करीम के को भी तू नुकसान में तो नहीं सकी पर याद रखजा तुम तो नबी पाक के खत्म कर तो वही